दोस्तों अस्सलाम वालेकुम। फ़कीर सिकंदर अली अवां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों अॼु इंसान जे थ्योरी ते असां ॻाल्हाईंदासीं ऐं उन्हनि जा माना लहजा ऐं तबियतूं ख़ासियतूं ऐं आदतूं असां तव्हांखे चयो हुयोसीं त उहो माना ढोरनि जानवरनि सां मिलनि थियूं, इंसान जूं ख़सरतूं वसबूं ऐं माना जीतनि सां बि ऐं पंहिंजो पखियुनि सां बि। त हिन महिल असां जानवरनि जूं जेके ख़सरतूं इंसान में मौजूदु आहिनि उन मुतलिक़ हिन महिल असां ॻाल्हाईंदासीं। दोस्तों हिकु हरण आहे जानवर जेको गाह खाईंदो आहे ऐं माना उन्हीअ जे दुन मां मुश्क मिलंदो आहे। दोस्तों मुश्क मां माना तव्हांखे फ़ाइदा ॿुधायूं तो। उन मां असां दवाऊं ठाहींदा आहियूं ऐं उहो लिखण पढ़ण में बि कमु ईंदो आहे, तावीज़ करण में बि कमु ईंदो आहे, दवाउनि में वॾा उन जा पुश्ता ठहंदा आहिनि। इन लेवल सां हाणे उन ते ॻाल्हायूं त मुश्क जहिड़ो को माण्हू को अहिड़ो इंसानु हूंदो आहे जेको मुश्क खां बि वधीक माना उन में ख़ुशबू हूंदी आहे। उन जा वसब अहिड़ा हूंदा आहिनि जो ॻाल्हाईंदो आहे त चवंदा आहियूं त ॻाल्हाईंदो रहे ऐं इहो ॻाल्हाइणु बंदि न करे ऐं उन जी मेठाज लज़त ऐं लुत्फ़ मां एतिरो मदहोश थी वेंदा आहियूं जो चवंदा आहियूं त इहो माण्हू ॻाल्हाईंदो रहे, ॻाल्हाइण मां चुप न रहे ऐं एॾी उन में महबत भरिया लफ़्ज़ ऐं मेठाज भरिया ऐं ख़ुशबूदार इन मुश्क खां वधीक माना उन में माना उहा तबियत उन जी हूंदी आहे। इहा असां हरण जे तबियत जे मुताबिक़ हरणी जे तबियत हरण जे तबियत जे मुताबिक़ माण्हूअ जी ॻाल्हि कई। हाणे नांग जे तबियत जे मुताबिक़ ॻाल्हि कयूं। नांग खे जेतिरो बुखार आहे त उहो ॾंगी थो। नांग ज़हर माना ठाहींदो आहे माना उन्हनि में के त पोइ उन लेवल सां जे नांग में जे ख़ासियत आहे अहिड़ी जो ॾंगे थो ऐं उन में ज़हर आहे। त इन माण्हुनि जी घरनि जो इहो अहिड़ी कैफ़ियत आहे, अहिड़ियूं तबियतूं हूंदियूं आहिनि जिन खे तव्हां खारायो, केतिरो बि खारायो, केतिरियूं बि चङायूं कयो, मगर हू तव्हांखे वक़्तु अचण ते डांग जीअं ॾंगींदा ऐं तव्हांखे उहो ईज़ा महसूसु थींदो। पोइ ख़बर पवंदी यार हीअ त को नांग हुयो, हिन खे एतिरो खारायमि, एतिरी हिन जी ख़िदमत कयमि, हिन जे हेतिरो मां सिलसिलो रखियो। उहो इहे तबियतुनि जो सिलसिलो हूंदो आहे ऐं हर हिक जा मुख़्तलिफ़ ज़हन, हर हिक जा ख़्याल मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि। हाणे मांगर मच्छ हिकिड़ो आहे जेको मांगर मच्छ जहिड़ो बि मिलेसि उनखे ॻीहे वञी खाई वञे। हिकिड़ा मांगर मच्छ जीअं हूंदा आहिनि वारो मिलण ते ईअं ॻीही वेंदा, ख़बर ई न पवंदा, खाई वेंदा ऐं अहिड़ा ॼण गुरख हूंदा आहिनि जीअं ॼण चओ त माना कंहिंखे बि को न सहंदा ऐं को न को जाब शइ ईंदी हेल्प करे वेंदा ऐं माना माना न हक़ु लॻंदुनि न को छा ऐं वरी नाजाइज़ पाण हूंदा वरी दाहूं कंदा ॿिए ते वरी उन ते ऐं हालांकि पाण वॾो पिया ज़ुल्म कंदा मांगर मच्छ जीअं। ऐं मांगर मच्छ जे मुहांडे जे लेवल सां नंढड़ो हिकिड़ो ॿियो बि आहे जेको सांड्रो आहे। सांड्रो जेको रंग मटाईंदो आहे माना मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रंग मटाईंदो आहे, पंहिंजो हर रंग पंहिंजो तब्दील करे सघंदो आहे टेम टेबल सां, हर हिकु नज़ाकत सां, फसुलनि जे लेवल सां, धरती जे लेवल सां, वणनि जे लेवल सां ऐं उन ज़मीन जे बयाबाननि जे लेवल सां ओड़े लेवल सां पंहिंजा रंग मटाईंदो आहे। अहिड़े लेवल जा के घणा माण्हू हूंदा आहिनि जेके माना जीअं हवा लॻंदो आहे उहे रुख अख़्तियार कंदा आहिनि, उहे रंग मटाईंदा आहिनि, उहे ॻाल्हाईंदा आहिनि जीअं जीअं माना राय मुताबिक़ ॻाल्हाईंदा आहिनि ऐं उहे माना ॿिए खे पंहिंजो करण लाइ ओहिड़ो रीत रस्म खणंदा आहिनि ऐं वॾो उहो मुनाफ़िक़ माण्हू आहे, उहो वॾो माना फिरणो गिरणो माण्हू आहे ॼण वक़्तनि ते कलाकनि में फिरी थो सघे, वरी ॿिए लहजे में अची वेंदो। इहे बि तबियतूं आहिनि, इहे बि माना इन जो तबियत सांड्रे जे मिसल आहे। ऐं हिकिड़ा गिदड़ जीअं हूंदो आहे, गिदड़ उनायूं कंदो आहे, गिदड़ माना एॾो मुड़ुसु माण्हू गिदड़ न आहे ऐं उहो सुस्त गिदड़ आहे जंहिंखे माना उन गिदड़ जे कैफ़ियत जा बि के माण्हू हूंदा आहिनि जेके सुस्त काहिल माना जिथे बि माना ॻाल्हि कंदो त सुस्तीअ जो कंदो ऐं अहिड़ो सुस्त नाअहल माण्हूअ जो बि किरदारु आहे। के माण्हू आहिनि अहिड़ा नाअहल जेके गिदड़ जीअं हर शइ मां डिॼंदा, पंहिंजे हक़ हूंदे बि हक़ु न वठी सघंदा ऐं माना पंहिंजे ॻाल्हाए न सघंदा ऐं रॻी डिॼंदा पिया मतां मरी वञा। मौत त अचिणो ई अचिणो आहे, हिकु ॾींहुं मरणो आहे, हलणो आहे, हीउ ॾेह छॾिणो आहे, कफ़न पवणो आहे, जॻह बि अलाए मिले अलाए न क़बर जी, मगर माना उहो पंहिंजो शींहं वारी ज़िंदगी गुज़ारिजे, गिदड़ वारी ज़िंदगी न गुज़ारिजे ऐं पंहिंजे माना उन माना हरू भरू कंहिंखां न डिॼे, अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखां न डिॼे ऐं या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे क़दम ते हलिजे ऐं औलिया अलाह बरह
कान उन्हनि जो एतिराम कजे ऐं उन्हनि खे पंहिंजो पेशवा सम्झिजे रहबर सम्झिजे ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बघिर बि हिकिड़ो जानवर आहे जेको माना कुख में चोरी अची ऐं सट हणंदो आहे आंड्रा कढी वेही रहंदो आहे ऐं कुख फाड़े छॾींदो आहे हाणे इहो बि अहिड़ा बि के माण्हू आहिनि जिन जूं तबियतूं आहिनि त चोरी अची धपु हणी वठंदा बघिर जीअं सट हणी हुन अॻिले खे किराए अॻिले खे ख़बर ई न पवंदी त को हे गदार आहे हीउ को माना मूंखे धपु हणंदो मुंहिंजा पेर कढी छॾींदो या मुंहिंजो कुख फाड़े छॾींदो या मूंखे को नुक़सानु ॾींदो उनजी ख़बर ई नथी पए इहे बि तबियतूं इहे बि इंसान में मौजूदु आहिनि इहे तबियतूं दोस्तो हाणे वरी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त हिकु ॿिलो आहे हाणे ॿिलो बि माना ॿिले जी तबियत हूंदी आहे त पंहिंजो जेको लेट्रिन पायखानो कंदो आहे उन्हीअ खे बि पूरींदो आहे त जीअं इहो बि मुंहिंजो को खणी न वञे ऐं माण्हू जॾहिं मानी खाईंदो आहे त हुनजी ख़्वाहिश हूंदी आहे त सभु अंधा हुजनि रॻी मां ई खाई वञा मां ई हुजां इहे के माण्हुनि जूं तबियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेको कंहिंखे को पंहिंजी शइ ॾियणु न चाहींदा आहिनि चवंदा आहिनि कंहिं इंसान खे न ॾियूं उछराए छॾियूं पूरे छॾियूं काॾे बि करे छॾियूं कंहिं इंसान ताईं न पहुचायूं ऐं उहे इंसाननि ॿियनि माण्हुनि खे तकियूं वेठा हूंदा आहिनि इन ॿिले वांगुरु त इन्हनि जी का शइ मुंहिंजे झड़प में अची वञे मुंहिंजे हथ में अची वञे त मां उहो माना झड़प ॾेई खणी वठां खाई वठां ऐं उहे हर शयूं मूं वटि हुजनि हीअ सभु छो था हेतिरो के आसूदा छो आहिनि हे छो खाइनि था छो घुमनि था छो चोलनि था उन्हनि खे बि नज़र उन में कयूं वेठा आहिनि ऐं उहे बि के इंसान आहिनि जेके ॿिले जी तबियत रखनि था के वरी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुते जी तबियत रखंदा आहिनि कुते जहिड़ो जीअं कुतो लूह ॾेई विझंदो आहे ऐं माना ॻाल्हाईंदे अहिड़ो लूह ॾेई विझंदो के इंसान अहिड़ा आहिनि कुते जी शिकिल वसफ़ रखंदा आहिनि कुते वांगुरु लूह ॾेई विझंदा आहिनि कंहिंजे दिलि खे ईज़ा ॾेई विझंदा ओचिते झड़प ॾींदा कुते जी ऐं हुननि जे ॿियनि जे दिलि खे ॾुखाए वेही रहंदा आहिनि दोस्तो इहो कुते जी ॻाल्हि कयोसीं ऐं कुते जी ॿियो बि लक्षण ॿुधायांव त कुतो गांडरबो आहे उन्हीअ माण्हूअ जे माना इहो आहे त उहे माना न उहे माण्हू जेको जंहिंजी कुते जी तबियत हूंदी आहे उहो न मिट खे ॾिसंदो आहे न माइट खे ॾिसंदो आहे न रिश्ते खे ॾिसंदो आहे न उहो बि माना पंहिंजे रिश्तेदारनि में त ग़लति माना ॻाल्हियूं कंदा आहिनि ज़ना कंदा आहिनि ग़लति ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं नफ़्सी ख़्वाहिशूं पूरियूं कंदा आहिनि उन जो कुते जे लेवल सां उनजी तबियत आहे छो त उहो कुते जी गांडरबो आहे माना उहो न हदूद ॾिसे न त इस्लाम खे ॾिसे न रिश्तनि खे ॾिसे न मिटनि खे ॾिसे न माइटनि खे ॾिसे ऐं हरू भरू माना ग़लति तरीक़े सां माना उहो माना पेश ईंदो आहे उन जी इहा तबियत आहे दोस्तो हिकिड़ो माना जानवरनि में सेहल बि जानवर आहे जेको पंहिंजे माना लाइ खॾ त खोटींदो आहे बचनि लाइ मगर उन खां सवाइ बि खॾ खोटींदो रहंदो आहे हाणे हुन जो फितरती इहो आहे खॾ खोटण खां बस न कंदो आहे अहिड़ा बि के माण्हू आहिनि अहिड़ा बि के इंसान आहिनि जेके हरू भरू कंहिंजे लाइ खॾा खोटींदा वधंदा त कंहिंजो नुक़सानु थिए को माण्हू विढ़े हो हुन सां विढ़े हो हुन सां विढ़े हरू भरू खॾा पियो खोटींदो नाजाइज़ न हुन सां न ॻाल्हि न तज़ाद न को मामिलो हरू भरू हर इंसान लाइ पियो खॾा खोटींदो ऐं हर इंसान खे नुक़सानु ॾियण जी पियो कोशिशि कंदो मिली चवंदो फितनो फ़साद हुजे इहे बि तबियतूं आहिनि इहे बि इंसाननि में तबियतूं आहिनि दोस्तो इहे माना इहो हुयो सेहल ते मां ॻाल्हायोसीं हाणे मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हिकिड़ी आहे माना पंहिंजो किंगिरी ऐं सिरण ऐं उन्हीअ जूं नज़रूं माना सिरण जूं नज़रूं दोस्तो आसमान खां कई हज़ारे फुटनि खां हेठि ताईं माना अची हिकु बारीक में बारीक शइ खे बि ॾिसी सघे थो ऐं उतां परवाज़ करे अची पंहिंजो शिकार करे सघे थो ऐं किंगिरी बि पाणीअ जे अंदरों बि ॾिसी सघे थो मथां बीह ॾिसंदो आहे पंहिंजो टुॿी हणी चुंब में मच्छी खणी निकिरंदो आहे इहे कैफ़ियतूं यानी हुनजी एॾी अखियुनि में ऐं हुननि में सलाहियत हुननि में पावर हुननि में इहो त अलाह जा औलिया अलाह बुज़ुर्ग बि औलिया अलाह बुज़ुर्ग बि आहिनि जेके चवंदा आहिनि त असांजे तिरीअ में जेकॾहिं सिरह जे दाणे जेतिरो त हिन धरतीअ ते जेको शइ हूंदो असांजे तिरीअ में ईअं नज़र ईंदो आहे जीअं सिरह जो दाणो आहे अहिड़ा औलिया अलाह बुज़ुर्ग जिन जूं कैफ़ियतूं ऐं जिन जूं माना महिनतूं अहिड़ियूं आहिनि जेको हिन काइनात खे सॼे खे तिरीअ ते बि ॾिसी सघनि था उहे बि माण्हू हिते अलाह जा औलिया अलाह बुज़ुर्ग पीर फ़क़ीर मस्त दरवेश ऐं बुज़ुर्ग हिते मौजूदु आहिनि उहे
औलिया अल्लाह बुज़ुर्ग बि उहे मौजूदु आहिनि जेके अहिड़ियूं ख़ासियतूं ऐं वसबूं रखे सघनि था, जेके माना पाणीअ जे अंदरों तहत सरा ताईं ॾिसी सघनि था ऐं उन्हनि में एतिरियूं ॾिसण जूं सलाहियतूं ऐं ख़सलतूं वसबूं ऐं उन्हनि में माना हवास हूंदा आहिनि जेको हू सॼे काइनात जे सिस्टम खे ॾिसी सघनि था। दोस्तो हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चमड़ो सिज खे नथो ॾिसी सघे, हाणे रोशनी माना अखियुनि हूंदे बि नथो ॾिसी सघे। अहिड़ा बि के माण्हू आहिनि जेके हक़ वारी ॻाल्हि माना सम्झी न सघंदा आहिनि, जेके ॿुधी न सघंदा आहिनि, सम्झी न सघंदा आहिनि, ॾिसी न सघंदा आहिनि। हरूं भरूं हू हुननि खे माना हिन चमड़े वांगुरु अखियुनि हूंदे, कननि हूंदे, दिलि दिमाग़ हूंदे हुननि खे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। उहे ई अलाह जो उन्हनि ते ई गज़ब आहे, उन्हनि ते अलाह जी नाराज़गी आहे। छो त हो माना पंहिंजे अखियुनि हूंदे, माना दिमाग़ हूंदे, कननि हूंदे, ज़बान हूंदे, दिलि दिमाग़ हूंदे उहे ॻाल्हियूं न सम्झंदा आहिनि। इहे बि माण्हू हिते धरती ते मौजूदु आहिनि। हाणे मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां दोस्तो, हीअ माना जानवरनि जो सिलसिलो ॿुधायां पियो थो। कुकड़ ऐं उठ पखी बि उॾरी नथा सघनि, परनि हूंदे बि माना उहो उॾरी नथा सघनि। अहिड़ा बि के माण्हू आहिनि जिन खे अख़्तियारात पावर बि हूंदा आहिनि मगर को कमु करे न सघंदा आहिनि, कंहिं ॿिए सां बि चङाई न करे सघंदा आहिनि, न पाण उन मां फ़ाइदो वठी सघंदा आहिनि, न ॿिए कंहिंखे फ़ाइदो ॾेई सघंदा आहिनि। दोस्तो उहे बि माण्हू इन्हनि जूं ख़सलतूं इन्हनि सां मिलनि थियूं, इन उठ पखी सां ऐं कुकड़नि सां। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कांव बि हिकिड़ो अहिड़ो आहे जो हिकिड़ो कांव मरंदो आहे त कांव वारो कांगेरो कंदो आहे, या माना कांव जेको मरे न पर रॻी खंभ खणी तूं कांव कांव माना कांव 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 करीसि त उहो सॼे मुल्क खे सॾे ऐं कांगेरो खणी शुरू कंदो। अहिड़ा बि के माण्हू आहिनि हरू भरू कंहिं ते फशरी, हरू भरू ॻाल्हि न ॻाल्हाइजो, ॻाल्हि हलो कंहिं माण्हूअ ते फशरी कंदा पिया, हर हुन ते मिली पिया माना वात हणंदा। अहिड़ा बि माना जिन खे माली खोलिया जो बीमारी खणी चइजे, अहिड़ा माण्हू बि मौजूदु आहिनि जेके हरू भरू कंहिं माण्हूअ ते नाजाइज़ तुहमतूं ऐं माना नाजाइज़ हुन ते हुन जूं गिलाऊं ऐं हुननि ते माना फारियूं कंदा आहिनि। इहे बि माण्हू के आहिनि, अहिड़ियूं बि कैफ़ियतूं आहिनि। दोस्तो ॿी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त दोस्तो हे माना हिकिड़ो तनूर पखी हूंदो आहे, हिकिड़ो तनूर पखी हूंदो आहे जेको पाण खे पंहिंजो मुंडी माना इन में गाह जे का ॿूले में लिकाईंदो आहे, सॼो ॿाहिरि हूंदो आहे, पंहिंजे इहो बि ख़बर न पवंदो त हिन मां मूंखे नफ़ो थींदो या नुक़सानु पियो थींदो। अहिड़ा बि के माण्हू आहिनि दोस्तो जेके न की नफ़ो जी जिन खे न के नफ़े जी ख़बर आहे न कंहिंजे नुक़सान जी ख़बर आहे, वेचारा अबोज माण्हू हूंदा आहिनि जिन खे इहा ख़बर बि कोन्हे त हीउ कमु हीअं कंदुसि मथां नुक़सानु थिए या हीउ कमु हीअं कंदुसि त को मथां फ़ाइदो थिए, इहा बि ख़बर कोन्हे। अहिड़ा अबोज हिते धरती ते मौजूदु माण्हू आहिनि जिन जे लाइ अलाह साईं क़ुर में फरमाए थो त उन्हनि अबोजनि जी तव्हां माना हिमत अफ़ज़ाई कयो फ़ैसलनि में बि, ऐं जेकॾहिं हू रोज़ी कमाए नथा सघनि, उहो रोज़ी कमाइण में चालाक न आहिनि, तव्हां उन्हनि जी बि हिमायत कयो, रोज़ी जे लेवल सां त हुननि जी सपोर्ट कयो। दोस्तो इहा इन जी ॻाल्हि ॿुधाईसीं तव्हांखे। ऐं के वरी मोर पखी ऐं कबूतर ऐं गेरे जहिड़ा बि हूंदा आहिनि, अहिड़ा उन्हनि जूं तबियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जो माना मोर पखी ऐं माना कबूतर ऐं गेरे जहिड़ा बि हूंदा आहिनि दोस्तो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त माना इहो हा मोर पखी ऐं कबूतर ऐं गेरे जहिड़ा बि माना तबियतूं हूंदियूं आहिनि। ऐं महिरबानी साईं, हे वरी मां हलियो हुयुसि परंदनि ॾे, पर उहो जानवर जी ॻाल्हि पई हले। महिरबानी, अस्सलाम ख़ुदा।